कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न सैयद मोहम्मद सज्जाद हैदर गुज़िरियल रात देर सां 12 वॻे तालका अस्पताल सकरण जो ओचितो दौरो करे डॉक्टरनि ऐं अमले जी हाज़िरी चेक कई, जॾहिं त सफ़ाईअ जी सूरत हाल ऐं मरीज़नि खे मिलंदड़ सिहत जी सहूलतुनि जो जाइज़ो पिणु वरितो। इन मौक़े ते मरीज़नि पारां दवाऊं न मिलण जूं कमिश्नर खे शिकायतूं कयूं वयूं, जॾहिं त इस्पताल जो MS कमिश्नर जो ॿुधी इस्पताल पहुतो। इन मौक़े ते कमिश्नर सैयद मोहम्मद सज्जाद हैदर मरीज़नि खे दवाऊं न मिलण ऐं इस्पताल में सफ़ाईअ जी ख़राब सूरत हाल ते इस्पताल इंतिज़ामिया ते कावड़ जो इज़हार कंदे खेनि सख़्तीअ सां हिदायत कई त स्टोर में मौजूदु दवाऊं दाख़िल ऐं OPD में ईंदड़ मरीज़नि खे हर सूरत में ॾिनियूं वञनि, जॾहिं त इस्पताल में इलाज मुआवज़े जे लाइ ईंदड़ ऐं दाख़िल मरीज़नि खे ज़रूरी तिबी टेस्टुनि जी सहूलत समेत सिहत जूं हर मुमकिन सहूलतूं फराहम कयूं वञनि। कमिश्नर इंतिज़ामिया खे इहा पिणु हिदायत कई त इस्पताल में सफ़ाईअ जी सूरत हाल खे फौरी तौर ते बहितर बनायो वञे, जॾहिं त डॉक्टरनि ऐं अमले जी हाज़िरीअ खे हर सूरत में यकीनी बनायो वञे त जीअं राति जे वक़्तु कंहिं बि एमरजेंसीअ खे मुंहुं ॾेई सघिजे। कमिश्नर डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर खे हिदायत जारी कई त हू तालका अस्पताल सकरण समेत ज़िले जे समूरनि सरकारी इस्पतालुनि जा दौरा करे सहूलतुनि जी फराहमीअ लाइ क़दम खणे त जीअं अवाम खे रिलीफ फराहम करे सघिजे। इन मौक़े ते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर नवाब शाह, डॉक्टर असदुल्ला ॾाहिरी ऐं असिस्टेंट कमिश्नर ग़ुलाम मुर्तज़ा गांगुरो पिणु साणुसि गॾु हुआ।